हो जिए मुंहिंजी सिंध मां त घोरियां पंहिंजी जिंद पंहिंजे अबाणे वतन तां, अबाणे वतन तां सिंध जे चमन तां, अबाणे वतन तां सिंध जे चमन तां। जी दोस्तो अस्सलाम वालेकुम, मां तव्हांजो पंहिंजो पप्पू परदेसी हिन वक़्तु कराचीअ में मौजूदु आहियां। तव्हांखे चयो हुउमि त मां जाॾे जाॾे वेंदुमि तव्हांखे नई नई अपडेट ॾींदुमि। त दोस्तो हाणे मां जाॾे वञी रहियो आहियां, अचो त होॾे हलूं। केॾा केॾा मज़ा हूंदा, छा त हूंदो, छो त मां जेको चवंदो आहियां उहो कंदो आहियां। तो जीअं त हिन वक़्तु मां शाहराए फैसल ते मौजूदु आहियां ऐं तव्हां मुंहिंजे पुठियां ॾिसी रहिया आहियो शाहराए फैसल ते माशाल्लाह केॾी रश आहे। ऐं मुंहिंजो मासात ज़ाकिर सुमरो बि मूंसां गॾु आहे ऐं असां वञी रहिया आहियूं हिन वक़्तु कोरंगी 2.5 नंबर में। उन खां बाद में काॾे वेंदासीं इहा जेका अपडेट हूंदी तव्हांखे ज़रूरु ॾींदासीं। तेसि ताईं पंहिंजो ख़्यालु रखिजो। लव यू। दोस्तों जीअं त आख़िरकार मां हिन वक़्तु कोरंगीअ में पहुची चुको आहियां ऐं मुंहिंजो तमामु प्यारो पिरीं दोस्त, मुंहिंजो माइट, मुंहिंजो भाटियो असां सां गॾु बीठो आहे जॾहिं मां हिन वक़्तु कोरंगी आयो आहियां। अस्सलाम वालेकुम, कहिड़ा हाल आहिनि? ठीकु ठाक, अल्लाह साईं जा करम फर्स्ट क्लास। ऐं हे मुंहिंजो मासात काॾे वञे बग़ैर थोरो सुरी था, नज़र ई नथो अचे। जी दोस्तो हाणे असां कोरंगी पहुची विया आहियूं ऐं पोइ हाणे हिते माना कहिड़ा मज़ा थींदा वरी उहो बि तव्हांखे ॾेखारियां थो, कहिड़ियूं ख़िदमतां थींदियूं। पप्पू परदेसी शिकारपुर खां आयो आहे साईं। हाणे ज़ाहिर आहे कराची वारा माइट वसो थोरा ई घटाईंदा त पोइ वरी जाॾे अॻिते वेंदासीं त वरी उहो तव्हां जेको किनु कंदुमि उते तव्हां ॾिसिजो नी। दोस्तो जीअं त ॾिसी रहिया माशाल्लाह, हल रे वाह मौला थो ॼाणे अहिड़ा खाधा माइटनि खाराया त दिलि चवंदी शिकारपुर वेंदे। वॾा मज़ा, ब्रोस्ट, चिप्सियूं, बाबा हेॾे फ्रूट, हे त ॾिस हेॾे चटपटी चटणियूं, बोड़ मानियूं। जीअं त मां तव्हांखे सवेर ॿुधायुमि त मां वञी रहियो आहियां कोरंगीअ में पंहिंजे मिटनि माइटनि ॾे, अज़ीज़नि क़रीबनि ॾे। त दोस्तो अल्हम्दुलिल्लाह सफ़र गुज़रंदे गुज़रंदे पहुची वियासीं असां कोरंगीअ में ऐं हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं मिस्टर आबिद अली सूमरो साहब जे घर में, जिते असां वेठा आहियूं ऐं तव्हां सां मुखातिब आहे। साईं सलाम कयो संगत खे। अस्सलाम वालेकुम। ख़ुशि आहियो? ख़ैर आहे? साईं हीअ असांजो तमामु प्यारो माइट ऐं तमामु जेको आहे सरह साईं आहे ऐं हू जेको आहे हुनजो नंढड़ो वेठो आहे फैज़ान, ऐं जेको आहे हीअ मुंहिंजो जेको आहे दोस्त बि आहे ऐं जेको आहे मासात बि आहे, इहो बि वेठो आहे। ऐं वरी मां तव्हांखे जेको चयुमि त बाबा वञा थो त पोइ हुते छा छा हूंदो त वरी उहो बि तव्हांखे ॾेखारियां थो। ॾिसो त छा छा आहे। वाह वाह, सलाद में लीमो न हुजे ऑर्डर ई कैंसिल। हलने बागा का नजर आने दे जा का भी। वाह सुभान अल्लाह। ओ सदका ओ जिए 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 ओ जिए। The next day। जी दोस्तों अस्सलाम वालेकुम, मां आहियां तव्हांजो पंहिंजो पप्पू परदेसी। ऐं दोस्तो अॼु वरी हिकु ॿी तव्हांखे नई अपडेट ॾेई रहियो आहियां त अॼु माशाल्लाह सिंधी टोपी अजरक यानी कल्चर डे आहे ऐं माशाल्लाह मां गाॾी बि सिंगारी आहे ऐं ख़बर अथव तव्हांखे मां जेको चवंदो आहियां उहो कंदो आहियां। दोस्तो अॼु मां पंहिंजे दोस्तनि सां गॾु वञी रहियो आहियां समुंड किनारे। वारीअ जो घर ठाहियोसे तोखे चाहियोसे तोखे चाहियोसे। त पोइ दोस्तो मूंसां गॾु मुंहिंजो प्यारो दोस्त फैज़ान सुमरो आहे ऐं असां वञी रहिया आहियूं हाणे सीवियो ते इंजॉय करणु। त पोइ दोस्तो अचो असां सां त तव्हांखे वठी हलूं सीवियो ते ऐं उते जेके मौज मस्ती कंदासीं तव्हांजे अॻियां हूंदी। ठीकु आहे? त पोइ दोस्तो हलूं था सीवियो ते, हलो। तो जीअं त असां सीवियो जे अनकरीब पहुचण वारा आहियूं ऐं असां हिते डिफेंस फेज़ 2 में मौजूदु आहियूं। फेज़ 8, अच्छा फेज़ 8 में असां मौजूदु आहियूं। ऐं जेको आहे हीअ मुंहिंजे पुठियां तव्हां ॾिसी रहिया आहियो शॉप आहे। असां हिते शॉप ते सबवे वारनि जो शॉप आहे ऐं असां हिते मौजूदु आहियूं।
ऐं थोरी देरि जे लाइ स्टे कयो आहे ऐं कोल्ड ड्रिंक वग़ैरह वठूं था, चिप्स वग़ैरह वठूं था ऐं पोइ अॻिते वेंदासीं इंशाल्लाह सीवीअ ते पहुची करे वरी तव्हांखे अपडेट ॾियूं था। असां सां गॾु रहिजो। थैंक यू। जी दोस्तो, जीअं त असां पंहिंजी मंज़िल जे तरफ़ रवाना था आहियूं ऐं असांजो साम्हूं ई मंज़िल आहे। सीवियूं बिल्कुलु साम्हूं आहे ऐं तव्हां ॾिसी रहिया रेलियूं जेके तव्हांखे नज़र अची रहियूं आहिनि, बिल्कुलु जोश ऐं जलवे में बाक़ाइदे सिंध जा नारा, गीत ऐं मौज मस्ती कंदे दोस्त असांजा तव्हांखे नज़र अची रहिया आहिनि। त पोइ दोस्तो इंशाल्लाह ताला थोरी देरि जे अंदरि असीं सीवीअ ते पहुचंदासीं ऐं जीअं ई सीवीअ ते पहुतासीं त इंशाल्लाह ताला जेका मौज मस्ती थींदी तव्हां संगत जे साम्हूं हूंदी। जीअं त तव्हां हीअ ॾिसी रहिया आहियो, असां बिल्कुलु सीवीअ जे बिल्कुलु नज़दीक आहियूं, पर ट्रैफ़िक जाम थी वई आहे। हीअ असांजा सिंधी दोस्त ॿाहिरि जेके तव्हांखे नज़र अची रहिया आहिनि रेलियुनि जे सूरत में। त दोस्तो ही तव्हां ॾिसो असांजा प्यारा सिंधी ॿाहिरि दोस्त, अजड़ियूं भेनर बाक़ाइदे फुल जोश तरीक़े सां अॼु असांजो ईद जो ॾियारो आहे ऐं अॼु असांजे हिन एकता जे ॾियारे खे फुल इंजॉय करे रहिया आहिनि। त पोइ दोस्तो इंशाल्लाह ताला अॻिते हलूं था सीवीअ ते, पोइ उते जेके मौज मस्ती थींदियूं। जीअं त आख़िरकार असां पंहिंजे सीवीअ ते पहुची चुका आहियूं ऐं बाक़ाइदे ही असांजे अॻियां ऐं पुठियां इहे जेके रेलियूं तव्हांखे नज़र अची रहियूं आहिनि, हे बिल्कुलु जेको आहे सो सिंध अमड़ सां पंहिंजे मुहबत जो इज़हार आहे सभिनी दोस्तनि जो। ऐं ही दोस्त जेके तव्हां ॾिसी रहिया आहियो, हे बिल्कुलु जेको आहे भरपूर नमूने सां इंजॉय करे रहिया आहिनि। थोरो डांस जो वक़्तु लॻी वञे, होजी हे मुंहिंजी सिंध माता छोड़िया पंहिंजी जिंद पंहिंजे अबानी वतन सां। ही दोस्तो सभु दोस्त इंजॉय करे रहिया आहिनि, मौज मस्तीअ में आहिनि ऐं हिन वक़्तु सीवीअ ते मौजूदु आहियूं असां। त पोइ दोस्तो पंहिंजे पप्पू परदेसीअ खे इजाज़त ॾींदा, जिते हुजे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, अल्लाह पाक तव्हांखे सलामत रखे। वॾी महिरबानी। लव यू टू दोस्तो। हे जेके दोस्त आहिनि मुंहिंजा फैन आहिनि दोस्तो, हे चवंदा पप्पू परदेसी अॼु कराची पुॼी वियो आहे। सदा जी दोस्तो जी वॾी महिरबानी। लख थोरा लख कुर्ब। अल्लाह हाफ़िज़।